इस्लामाबाद शुमारियत खाते हफ़्तेवार बुनियादुनि ते महांगाई जा अंग अख जारी करे छॾिया आहिनि। शुमारियत खाते तरफ़ां हफ़्तेवार जारी कयल रिपोर्ट मूजिबि महांगाई में 0.2% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे, जंहिं खां पोइ महांगाई जी गॾियल शरह 14.36% थी वई आहे। शुमारियत खाते तरफ़ां जारी कयल रिपोर्ट मूजिबि हिकु हफ़्ते में 15 शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो, जॾहिं त 14 शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई ऐं 22 शयुनि जी क़ीमतुनि में इस्तेहकाम रहियो। टमाटनि जी फ़ी किलो क़ीमत में 7.40 रुपया जो इज़ाफ़ो थियो। ज़िंदा कुकर जे फ़ी किलो क़ीमत में 16.07 रुपया जो इज़ाफ़ो ॾिसण में आयो। जारी कयल रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त हिकु हफ़्ते में बिजली फ़ी यूनिट 26 पैसा महांगी थी, जॾहिं त चणनि जी दाल 9 रुपया 26 पैसा, थूम 12 रुपया फ़ी किलो, गोश्त फ़ी किलो 11 रुपया ऐं कुकड़ जी फ़ी किलो क़ीमत में 14 रुपयनि जो इज़ाफ़ो थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।